मां चवां थो त इस्लाह कयो, ऐब न कढो। ऐं ॿियो त असां जेको हींअर असांजो सिस्टम हले पियो, मुंहिंजे ख़्याल में त कुझु गुज़ारिशूं बि ऐं जेको आहे सो पंहिंजे जेको असांजो हले पियो तारीख़ जो सिस्टम, उन जे लाइ कुझु गुज़ारिशूं हुयूं त असांजे तालुके मां शिरकत घटि थी रहे, सो महिरबानी कयो सभु गॾिजो। साईं जी ॻाल्हि वांगुरु त असांखे 500,000 जी ज़रूरत न आहे, सभु गॾिजो। साईं हमेशह इहा ॻाल्हि करे वियो, सभु गॾिजो। पर जेको नथो हले उहो लाज़मी जो मसइलो आहे, सभिनी जे बचनि जी रोज़ी आहे। ऐं तव्हां सभई जेकॾहिं हथ कंदासीं, ॿ त 12, सभई हथ कंदासीं त असां हिन तारीख़ में कामयाबी बि माणींदासीं। ऐं ॿियो त जॾहिं बि हितां निकिरो, मुंहिंजे ख़्याल में हिन भेरे जेको निकिरणु आहे त उहो हिकिड़े ॾींहं जो केर बि न सोचे, हिकिड़े ॾींहं जो केर बि न सोचे। घटि में घटि 15 ॾींहंनि जी सोच रखे हलो, घटि में घटि 15 ॾींहंनि जी सोच रखे हलो त लाज़मी जेको 15 ॾींहं माण्हू रहे, 8 ॾींहं भलो आहे, ॿधी में बरकत आहे, ख़र्च घटिजंदो। पर जेकर न त भले तव्हां सभई हलो, अलाह मालिक आहे, इहे 5,000 केॾी महिल किरी बि पवंदा आहिनि। चवण जो मुंहिंजे ख़्याल में ओॾा वञणु गवर्नमेंट खे जवाब फ़राहम करिणो आहे त जीअं असांजो एहतजाज नाकाम थिए। त मां पंहिंजे अॻुवाणनि खे इहो चवंदुसि त महिरबानी कयो वज़ीर आला हाउस ॾांहुं, महिरबानी कयो वज़ीर आला हाउस हिन भेरे असांखे पहुचणो आहे, पहुचणो आहे, पहुचणो आहे, छा बि थी वञे। अच्छा, उन खां अलावा जेके उते ॿार बि फोटू कढे पंहिंजी पोस्ट लाज़मी रखो, पंहिंजी पोस्ट। इहो त तव्हांजो एहतजाज आहे। तव्हां माशाल्लाह मिसाल हाणे हींअर तव्हां हिते जेके उस्ताद वेठा आहियो, सौखान आहियो। ऐं जेकर असांजे तालुके मां हिकिड़ो मिसाल थो वठां त 10,000 पोस्टूं निकिरनि त असां सोशल मीडिया ते छांइजी वेंदासीं। ऐं ईअं ई हलंदे जेकर सिंध सॼी मां पोस्टूं निकिरनि त बाक़ी रहंदो छा? अच्छा, बाक़ी जेको सेकंड प्लान, बी प्लान, ऐं त अॻु में बि पंहिंजी क़यादत कयो ते कुझु कराची में गुज़ारिश कई जेॾी महिल पहिरियों मूं असांजो नाकाम थियो, पुलिस असां ते शेलिंग कई, तशद्दुद प्लान मां पंहिंजे साईं अशरफ कासकेरी खे, साईं गुलाम रसूल महर खे मूं ते बि चयो। मां चयोसीं हिकिड़ी गुज़ारिश आहे ऐं हिकिड़ो नंढड़ो कारकुन थी तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश थो कयां त मुंहिंजे ख़्याल में जेके हुकूमत जी मर्ज़ी आहे त तव्हां मीडिया जो सहारो वठो, उस्तादनि खे जेको आहे सभिनी खे विहारियो प्रेस क्लब ते, मीडिया जो सहारो वठो, हुकूमत खे 2 कलाक 4 कलाक 8 कलाक वींदे सुभाणे 12 ताईं तव्हां जेकॾहिं टाइम ॾियो हुयो त बाबा असां हिते पुरअमन एहतजाज करणु आयासीं। असां कंहिं वटि बि उस्ताद वटि न डंडो आहे, न लठ आहे, न कुझु बि कोन्हे, न को हथियार आहे। असां पुरअमन एहतजाज जो जेको असांजो राइट आहे त जेको आहे वज़ीर आला हाउस ॾांहुं मूं थिए। ऐं उन खां पोइ सेकंड प्लान इहो ई रहे, 30 ज़िलनि में अगरि 30 जायुनि ते धरना लॻा, हुकूमत हिते, ऐं उन सां गॾु सिविल सोसाइटी, सियासी समाजी तंज़ीमनि खे बे अपील कई वञे त बाबा असांजो राइट आहे, असांजो हक़ आहे, असांजी मदद कयो। असांजा अॻुवान इहा अपील कनि त जेको आहे त बाबा असांजो राइट आहे, असांजे हक़ जे लाइ असांजी मदद कयो। इंशाअल्लाह असां उमेद था कयूं त सभु असां सां असांजे एहतजाज में गॾु हूंदा। आख़िर में आउं वरी बि गुज़ारिश कयां थो पंहिंजे सभिनी उस्ताद बिरादरी खे, साईं कम सभिनी खे आहिनि, कम सभिनी खे आहिनि, मजबूरियूं वांदो अॼुकल्ह हिन दुनिया में केरु कोन्हे, सभिनी खे कम आहिनि। पर कंहिं मक़सद जे लाइ क़ुर्बानी ॾियण खां सवाइ कुझु कोन्हे मिलंदो। क़ुर्बानी ॾियण खां सवाइ कुझु पोइ उहा जानी हुजे, माली हुजे या टाइम हुजे। हाणे तव्हां इन हिकु शइ खां कीबाईंदव, धक खाईंदव। महिरबानी सर, क़ुर्ब।